मोहतरमा जेके फ़राज़ साहिब आहिनि, हा अॼु DG FIA लाहौर नैब जेको आहे हू इंक्वायरी खोले छॾी आहे। चवंदा 60 अलाए 70 करोड़ रुपया 84 करोड़ रुपया किथां आया आहिनि, हू चवनि थी त असीं अची ॿुधायूं था, असीं सॼा कागज़ पट ॿुधायूं था। अॼु जे ज़माने में उहे इहा सोचां थो कॾहिं कॾहिं सफ़ा को दरवेश हूंदा जो बैंक अकाउंटनि में रिश्वत जा पैसा वठंदा हूंदा। सही, अॼु जे ज़माने में त तव्हां अगरि तव्हां वटि 10-15 लख रुपया बैंकनि में फिरनि था त तव्हां नोटिस में त अची वञो था FBR जे, त हीअ रिश्वत जा पैसा अगरि मुबैना तौर ते रिश्वत जा पैसा आहिनि। पर फ़राग गोगी अगरि अची वई नैब जे साम्हूं त ज़ाहिर आहे पोइ सिर्फ़ु इहे सुवाल त न थींदा, पोइ त घणेई किसा फ़िलहाल त ॿाहिरि वञी वेही दुबई न पर चए थी न ईंदसि, हा चवनि थियूं फ़िलहाल त ॿाहिरि ॾिसूं अचनि थियूं या नथियूं अचनि। ऐं ज़ाहिर आहे नैब खे त इहो करिणो आहे न। ॾिसो ही जेको हू जेको बादशाह सलामत ऐं बैंगन वारी ॻाल्हि आहे, त हुन चयो न भई बादशाह खे नौकर ऐं बैंगन खे नौकर थोरी आहे। त ॻाल्हि इहा आहे त जेका सरकार आहे नैब हुन लाइ कमु कंदी। माना पोइ बसि इहो अकाउंटेबिलिटी जो ईअं ई सिस्टम हलंदो रहंदो। ज़ाहिर असां वटि अकाउंटेबिलिटी कॾहिं थी आहे, ऐं अकाउंटेबिलिटी करण लाइ जेतिरी फेयरनेस खपे, जेतिरी ईमानदारी खपे, उहो